बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां तव्हां दोस्तनि जी महिरबानी जो तव्हां असांखे अॼु टाइम ॾिनो आहे। अॼु असां हिते इन ॻाल्हि जे करे हाज़िर थिया आहियूं त असांजो हिकु जोही जो बहितरीनु उस्तादु साईं नूर आसिफ़ पंवर साहिबु, जेको ख़ुदि पाण हिकु उस्ताद जो फर्ज़ंद आहे, उन्हनि जो ट्यूशन सेंटर आहे जोई में। उते वॾे तइदाद में गर्ल्स ऐं बॉइज़ पढ़नि था पिया। त उते मौजूदु हिकु शागिर्दियाणी उन्हनि जे वाल जी तरफ़ खां साईं ते इहो इल्ज़ाम लॻायो वियो आहे हिरासमेंट जो। ऐं असीं हिते इन लाइ गॾु थिया आहियूं त बाबा तव्हां तहक़ीक़ कयो। उते उन सेंटर ते CCTV कैमरा लॻल आहिनि। जेको टाइम ऐं जेका डेट FIR में ॾिनल आहे त इन टाइम इन डेट ते उन नियाणी सां हिरासमेंट कई वई आहे त उन जी जांच कई वञे। CCTV कैमरा रिकॉर्ड मौजूदु आहे। असीं दावत ॾियूं था हर सिविल सोसाइटी जे फोरम खे, वकीलनि जे फोरम खे, तव्हां प्रेस ऑफिस जे दोस्तनि खे त तव्हां अचो उहो रिकॉर्ड ॾिसो उन डेट जो, उन टाइम जो। जेकॾहिं उन में ख़ुदा न ख़ासिता असांजो उस्तादु उहा हरकत कई आहे त उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे। पर जेकॾहिं हू बेगुनाह आहे ऐं अलहमदिल्ला हू बेगुनाह आहे छाकाणि त हुन वटि CCTV रिकॉर्ड मौजूदु आहे, त पोइ इल्ज़ाम लॻाईंदड़ धुर जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। ईअं न थिए त पोइ सुभाणे कंहिंखे बि जीअण जो हक़ न थिए, केर बि थिए ऐं कंहिंजे ख़िलाफ़ु हिरासमेंट जो कूड़ो केस लॻाए छॾे ऐं उन हिरासमेंट केस जे पुठियां हुनजो इंटेंशन इहो हुजे त उन उस्ताद शरीफ़ इंसान खे ब्लैकमेल करे, ज़िंदगी तंग करे, हुनखे शहर छॾण ते मजबूर करे, हुनजी मिल्कियत ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे, त इन अमल जी असां सख़्तु जेको आहे सो मज़ामत कंदासीं, मुज़म्मत कंदासीं। जेकॾहिं असांजे उस्ताद खे बेगुनाह जेको आहे सो तंग कयो वियो त असां न सिर्फ़ु हिते दादू में पंहिंजे रीजन में बल्कि पूरे सिंध में असां एतिजाजी मुज़ाहिरे कंदासीं। असांजो सिंपल जेको मुतालबो आहे, न को घणी असां जेको आहे सो ड्रैग में था वञूं। असां चऊं था त हुननि हिकिड़ी FIR कटाई आहे, उन में टाइम ॾिनल आहे, उन में डेट ॾिनल आहे। उहो टाइम ऐं डेट जेकी कानूनी इदारा आहिनि उहे अचनि, सिविल सोसाइटी जा फोरम अचनि, सहाफ़ी बिरादरी अचनि, उहो रिकॉर्ड कढी करे, उहो रिकॉर्ड कंहिंजो मुंहुं न ॾिसंदो साईं, CCTV रिकॉर्ड। उन में जेका शइ हुजे उन मुताबिक़ कार्रवाई कई वञे। असांजो मुतालबो इहो आहे। ऐं हू हिकु उस्ताद जो पुटु आहे, हाफ़िज़ गुलाम नबी पंवर, पाण हाफ़िज़ बि आहे, हाफ़िज़ क़ुरान आहे, उस्ताद रही चुको आहे ऐं उनजो फर्ज़न जेको आहे हिकिड़ी सर्विस ॾेई रहियो आहे। ही उनखे हरभरू जो ब्लैकमेलिंग ऐं बेजा जेको आहे सो तंग करण जी हिकिड़ी साज़िश आहे। इनखे वाइको करण जी ज़रूरत आहे ऐं CCTV रिकॉर्ड खे ॾिसी करे उनजी रोशनी में कानूनी कार्रवाई कई वञे। सबब छा आहिनि? तव्हांजो त उस्ताद तमामु शरीफ़ आहे, क़ुरान आहे, हाफ़िज़ आहे, वालिद, उन्हनि जा सबब कहिड़ा थी सघनि था? इन इल्ज़ाम जे पोयां कहिड़ा माना उन्हनि जा लिखियल अथनि? सर, इन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां ॾिसो असांजे मुआशिरे में जॾहिं बि इहो इल्ज़ाम लॻंदो आहे त उन धुर ते ॾंडु चटी इहे शइ विझी करे ऐं लही मटे कई वेंदी आहे, शइ विधी आहे, उनजी मिल्कियत ते कब्ज़ो कयो वेंदो आहे, उनखे हिरास कयो वेंदो आहे त बाबा शहर छॾ। इन जे पुठियां इहे ई जेको आहे सो उन्हनि जूं इंटेंशन्स आहिनि। बाक़ी ॿी के बि इंटेंशन असांखे कोन थियूं लॻनि। सर, हिन FIR आहे, FIR जी कापी मां ॾियां थो, इन में उनजा सॼा तफ़सील लिखियल आहिनि। हीअ FIR जी कापी मां तव्हांखे ॾियां थो, जेका हुननि कटराई आहे। इन में उनजा नाला, इन में उहो लिखियो मेंशन कयो वियो आहे त जेको आहे सो कहिड़े टाइम ते कहिड़ी डेट ते इहा शइ थी आहे। त बाबा उन सेंटर ते CCTV कैमराऊं लॻल आहिनि, उहो रिकॉर्ड ज़ाया कोन थियो वियो आहे, उहो रिकॉर्ड महफ़ूज़ आहे। उन रिकॉर्ड खे ॾिसो ऐं उनजी रोशनी में जेको आहे शइ कयो। सर, इहा जॾहिं इंक्वायरी कई वञे उन खां पोइ ई ख़बर पइजी सघिजे थी। असां इहो क़बल जे वक़्तु थींदो त आया उन माण्हू जो पंहिंजो को ज़ाती रंजिश आहे या कंहिंजे चवण ते उहे शइ करे रहियो आहे, इहे त जॾहिं इंक्वायरी थींदी त उन खां पोइ ख़बर पवंदी न सर।